दुनिया अंदर जंगली जीवत ऐं ॿिया फितरी मंज़र ई आहिनि जेके धरती खे खूबसूरत बणाइनि था। साइंसी बुनियादनि ते हेॾे पैमाने ते थियल तहक़ीक़ बावजूदि दुनिया अंदर अञा बि कई अहिड़ा जीत जानदार ऐं इलाइक़ा आहिनि जेके अणॾिठल आहिनि। अॼु असां हिन वीडियो में दुनिया जे हिकु खूबसूरत जानवर हरण जो ज़िक्र कंदासीं। दुनिया जे 7 खंडनि मां अंटार्कटिका ऐं ऑस्ट्रेलिया खे छॾे बाक़ी 5 ई खंडनि जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हरण जा मुख़्तलिफ़ नस्ल पलजन था। जानवरनि बाबति इल्म जे माहिरनि जो चवण आहे त हरण जा दुनिया में 43 क़िस्म आहिनि जेके पंहिंजी शिकल, शोबे, कद, बुत ऐं रंग जे हवाले सां अलॻि अलॻि सुञाणे सघजनि था। हिकिड़ा हरण थधनि इलाइक़नि में रहनि था त ॿिया वरी गरम इलाइक़नि में, पर घणे भाङे ही हरण उन्हनि इलाइक़नि में रहनि था जिते खेनि चरण लाइ गाह ऐं ॿिया ॿूटा मिलनि था। न रुॻो चरण पर इंसाननि तोड़े शिकारी जानवरनि खां बचण लाइ बि हू मख़सूस इलाइक़नि खे तरजीह ॾियनि था। इन करे असां हिन हरणनि खे या त घाटनि ॿेलनि में ॾिसंदासीं या वरी अहिड़नि रेगिस्ताननि में ही जानवर मिलंदो जिते गाह या ॿूटा त हूंदा आहिनि पर इंसानी आबादी घटि हूंदी आहे। सिंध जी थर वारी वारियासी पटी, दरियाई ॿेला ऐं जाबलू इलाइक़ा हरण जा पुराणा आस्थान रहिया आहिनि। बदकिस्मती सां हिननि इलाइक़नि में शींहं, बगड़ या ॿियनि जानवरनि न पर इंसाननि हथां थींदड़ बेपनाह शिकार सबबि सिंध मां हाणे हरण जो नस्ल ख़तम थींदो पियो वञे। ही चोटियारियूं डैम जो इलाइक़ो मखी ॿेलो ऐं नारा केनाल जूं कंधियूं कंहिं दौर में फाड़े ऐं हरण जे ॿियनि नस्लनि जो वॾो मस्कन हुआ, पर हाणे इहो सभु तारीख़ जो हिसो थी चुको आहे। हा, एतिरो ज़रूर आहे त मोहराणे समेत कुझु ॿियनि इलाइक़नि में माण्हुनि प्राइवेट तौर पनाहगाहूं जोड़े हरणनि जे बचाव लाइ बहितर क़दम खंया आहिनि, पर थर जहिड़ियूं फितरी पनाहगाहूं अॼु बि हिननि हरणनि लाइ ॼण त शिकारगाहूं बणियल आहिनि। उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि जानवरनि खे बचायो वञे।